नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त बुरड़ी शाह ख़री में पुछड़ी जे आबाद करण पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे अली हसन रिन। जी अली हसन। बुरड़ी शाह करी में प्रेस क्लब अॻियां पूछड़ जे आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। असां 44 आर्टिज़न पंहिंजो शुरकी जा जेको माना हिन नाजाइज़ कटणी धिका हाणी सिर्फ़ु 15 आर्टिज़ ते पाणी हले पियो, बाक़ी ॿिया जेके ज़मीनदार से आहिनि कोन। ऐं जेके अॻियां ज़मीनदारनि से ॾाढ आहे रखनि था, जेकॾहिं को बि माण्हू वञे थो चवे थो त मशीनूं छो था हलायो, तो पादर खाई वापसि थो अचे तेल वारो। एरीगेशन अमलो जेको आहे सो सरासर मिलियल आहे, पैसा वठी नाजाइज़ियूं करे पियो। पाणी न हुअण जे करे असांजा मिर्च बसर कमंद सड़ी फुटियूं सड़ी तबाह थी वियूं। जॾहिं हींअर 8 ॾींहं थिया आहिनि पाणी हले पियो, जेको पाणी असां ताईं न पियो पहुचे, हुनजी वजह इहा आहे त मथे छाबू नाजाइज़ वाटर ऐं कट ऐं मिशीनूं हलनि पियूं, जंहिंमें एसडीओ साहब हर माण्हू खां पंहिंजा दारोगनि जे वसीले पैसा वठी पंहिंजो माना जेके मुंड हुया ज़मीनदारनि उन्हनि जा ठठ लॻा पिया आहिनि। एरीगेशन अमले वटि ज़ाइद वियो, उन्हनि चयो त भाउ तव्हां सीडा सां ॻाल्हायो। सीडा वटि वियासीं त MP MNA सां ॻाल्हायो, उन्हनि सां ॻाल्हायोसीं त केर बि असांजी ॿुधण वारो कोन्हे। पाणी 15 ॾींहंनि खां हले पियो, जेको अञा સુધી पूछड़ ते कोन पहुतो आहे। मुंड जा ज़मीनदार आहिनि, 500 एकड़ आहे त 500 ई आबाद करे वेठा आहिनि। ऐं अॻियां पूछड़ ते 1 एकड़ बि आबाद कोन्हे। असांखे आबादी बि न खपे। बहरहाल पीअण जो पाणी त हिकिड़ो 2 ॾींहं छॾनि अॻियां जेको असां माल जो या पंहिंजो पीअण जो पाणी गॾु करे। एरीगेशन वारा जेका आहे रस्ते में मुंडारनि खे पाणी ॾेई ऐं जेको आहे पाणी विकिणियो, लिफ्ट मशीनूं हलाइनि पिया। ऐं माल जे जेका पोछड़ वारा आहिनि उन्हनि जे माल जो पीअण जो जेको आहे पाणी कोन्हे। आबादगारनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त मुंड जा बाअसर ज़मीनदार एरी जी मिली भगत सां असां पूछड़ जे आबादगारनि जो पाणी ज़ोरी खणी रहिया आहिनि। असांजे घोड़ा बावजूद बि को बि इंतज़ाम तरफ़ां जेको एक्शन न खयो वियो। हिननि मुतालबो कयो त हिननि पाणी चोरनि ख़िलाफ़ एक्शन खयो वञे। ॿी सूरत में हिननि धरणे जो पिणु ऐलान कयो आहे।